जय झूलेलाल। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि कारकत महीने जी कथा जो अध्याय चौथों। दीपदान जो महात्म, विधि संकल्प ऐं कृष्ण विर्त जी पालना। महर्षि नारद ब्रह्मा खां वेनती करे पुछण लॻो त हे पितामह, कारकत जे महापवित्र महीने में दीपदान जो महात्म, विधि संकल्प ऐं विर्त जी पालना ॿुधाए कृतार्थ करियो। ब्रह्मा जी चवण लॻो त हे नारद, राधा माधव जे परम प्रीतीअ लाइ कारकत में दीपक ॿारे दीपदान करणु घुरिजे। पोइ उहो दीपक सोने, चांदीअ, ट्रामे, मिटीअ या मोतियुनि जो छो न हुजे। श्रद्धा अनुसार जंहिंखे जहिड़ो दीपक वणे सो दान करे। कंहिं शिवालय, विष्णुअ जे मंदिर या देव स्थान में तुलसीअ जे अॻियां दीपक ॿारण करे अक्षय फल प्राप्त थिए थो। या टेवाटे गौशाला, ब्राह्मण जे घर, कंहिं नंदीअ या तलाव जे कंठे ते दीपक ॿारण महाफलदायक आहे। उन्हीअ दीपक में यथाशक्ति घी या तेल विझणु घुरिजे। जो मनुष्य ही मंत्र पढ़ी आकाश समान ऊंची अवट वारो दीपक दान कंदो उहो बिना कंहिं संशय जे वैकुंठ वसाईंदो। मंत्र: हे दामोदर ईश्वर, तुंहिंजो भरियल भंडार, दीपदान तुंहिंजे निमित होत करियां हर वार। ध्यान धरियां भक्ति करियां, सदा वञा बलहार। नमस्कार स्वीकार कर, ॼाणी पंहिंजो वार। मथुरा में कारकत जे महीने जो, प्रयाग में माघ जे महीने जो ऐं गंगा जी में वैसाख जे महीने महा उत्तम करे लेखबो आहे। मोक्ष तुल ऐं मकर संक्रांति में स्नान करणु, भोजन खाइणु ऐं ब्रह्मचर्य जे विर्त पालन करे सभई पाप मिटिजी वेंदा आहिनि। ॿियनि पवित्र स्थाननि ते बि भॻवान जी पूॼा करण करे पातक नाश थींदा आहिनि ऐं मुक्ति मिलंदी आहे। जीअं सूरज जे प्रकाश खे ॾिसी अंधकार नाश थी वेंदो आहे, तीअं मथुरापुरीअ जे फ़क़ति दर्शन करण करे सभई पाप नाश थी वेंदा आहिनि। जेके मनुष्य कारकत जे महापवित्र महीने में दीपदान, स्नान, जागरतो, तुलसी ऐं सालग्राम जी पूॼा कनि था या विष्णुअ जी कथा ॿुधनि था, उन्हनि खे जम जा दूत सॾाए नथा सघनि। उहे सिधा वैकुंठ में वञनि था। पुरबले जन्म जे पापनि जी पीड़ा नेठि सभु कंहिंखे सहणी थी पवे। कारकत जहिड़ा महापवित्र विर्त रखी उहा पीड़ा निवारण हर कंहिं मनुष्य मात्र जो परम धर्म आहे। जीअं त दोहिरो: गंदा गुरुअ जे स्त्रीअ सां जे भोगनि था भोग, तन खे कोड़ ज़रूर थिए ब्रह्म हत्या ख्याव रोग। सोने संधे चोर सां थियनि न ख़ाश ख़राब, ॾंद कारा तंहिंजा थियनि जेको पीए शराब। कृष्ण आदिक विर्तन जो बयान। हिकु वक़्तु खाइण खे पाद कृष्ण उपवास, 3 वक़्त खाइण खे प्रजापति विर्त, 3 वक़्तनि जेतिरो खाधो हिकु वक़्तु खाइण सो कृष्ण विर्त। सायंकाल 22 ग्रह, प्रातःकाल 24 ग्रह खाइण खे अति कृष्ण। रोज़ हिकु गिराई खाई 3 ॾींहं उपवास रखे सो अति कृष्ण। सुबुह ऐं सांझीअ जो हिकु गिरह खाई 2 उपवास रखे तंहिंखे कृष्णार्थ चवनि था। 21 ॾींहं खीर ऐं पाणीअ ते गुज़ारण खे कृष्णाति कृष्ण विर्त ऐं 12 ॾींहं उपवास रखण खे पराक विर्त चइजे थो। 4 ॾींहं बुख कढी 5 ॾींहं
सतुन जो भोजन करे ॾही पीअण वस्त्र ऐं कंबल दान करण खे सौम्य कृष विर्त चवंदा आहिनि। सौम्य कृष विर्त चवंदा आहिनि। 12 ॾींहं इहे करण करे द्वादश विर्त थींदो आहे। हिन विर्त में तुला दान बि कबो आहे। गिहु गोबर खीर ॾही घोट ऐं कुशाउनि जो जल मिलाए पहिरें ॾींहुं खाई ॿिए ॾींहुं उपवास रखिजे। अहिड़े विर्त खे कृष सांतपन चइबो आहे। गिहु गोबर गौंट ॾही ऐं खीर 3 ॾींहं जवन सां गॾु खाइण खे पापनाशक सांतपन विर्त चइबो आहे। मथियुनि शयुनि खे 9 ॾींहंनि ताईं सेवन करण करे कहिड़ा बि चंडाल छो न हुजनि शुद्ध थी वञनि था। हुनजो नालो अति सांतपन विर्त आहे। गूलर कमल बेल जे वणनि जे पत्रनि खाइण करे ऐं कुशन जे जल पीअण करे हुन कृष विर्त थींदो आहे। ॾींहं उपवास रखी गूलर कमल ऐं बेल जे पननि जो काढ़ो करे पीए त पूर्ण कृष विर्त थींदो आहे। गरम खीर गिह ऐं जल हर रोज़ पीअण करे तपत कृष विर्त थींदो आहे। पाणी गिह खीर ऐं तिर 3 ॾींहं गरम करे पीए हिकु दफ़ो रोज़ सनानु करे उहो बि तपत कृष विर्त आहे। तौर जो बयान। पाणी 8 तोला खीर 12 तोला गिह 4 तोला पीअणु घुरिजे। कारकत शुक्ल पक्ष जे 14 ॾींहं उपवास रखी विष्णु भॻवान जी पूॼा करे उहा सॼी राति जागरतो करे जल में स्थित रहणु घुरिजे। अहिड़ो पुण्य आत्मा विष्णु लोक में वञी वासो कंदो आहे। 7मीअ ॾींहुं जल, 8मीअ ॾींहुं खीर, 9मीअ ॾींहुं ॾही, 10मीअ ॾींहुं गिहु खाइणु घुरिजे या 9मीअ खां वठी एकादशीअ ताईं उपवास करणु घुरिजे। 6मीअ खां वठी 3 ॾींहं फ़क़ति खीर पीए। उन्हीअ जो नालो महेंद्र कृष विर्त आहे। इन्हीअ विर्त रखण करे अणपुछो वैकुंठ में वासो थींदो आहे। 3 ॾींहं अन्न खाई 3 ॾींहं उपवास करे जेसि ताईं भीख में पंचक अचे। उन्हीअ जो नालो वैष्णव कृष विर्त आहे। जेको मनुष्य एकम खां वठी 5 ॾींहं खीर पीए ऐं 5 ॾींहं फ़क़ति ॾही खाए एकादशीअ जे विर्त रखे 12 ॾींहं भॻवान जी पूॼा करे विर्त छोड़े उन्हीअ जो नालो शंकर कृष विर्त आहे। शुक्ल पक्ष वारियुनि तिथियुनि में हिकु गिरहाई वधाए ऐं कृष्ण पक्ष वारियुनि तिथियुनि में हिकु गिरहाई घटाए उमास ॾींहुं कुझु न खाए उन्हीअ जो नालो चंद्रायन विर्त आहे। सॼे महीने में जुमिलो 250 गिरहायूं खाए याने मंझंदि जे वक़्तु 8 गिरहायूं रोज़ खाए उन्हीअ जो नालो घड़ी चंद्रायण विर्त आहे। गऊनि जे 4 थणनि जो ताज़ो ॾुधल खीर 7 ॾींहं सांधे पीए। 7 ॾींहं 3 थणनि जो 7 ॾींहं 2 थणनि जो तंहिंखां पोइ 3 ॾींहं पवन आहार करे हिन जो नालो सोमाय विर्त आहे। ॾुध खीर पाणी गिहु ऐं 5 गव्य कारकत सुदियुनि में खाए। इन्हीअ जो नालो सपत ऋषि कृष उपवास आहे। जेको मनुष्य कारकत सुदी 7मीं 8मीं 9मीं 10मीं 11 ॾींहं कमल जे नाल जा ॾोरा बेल जा पन खाई एकादशी जो विर्त रखी 12 ॾींहं भॻवान जी पूॼा करे भोजन करे थो उन्हीअ ॼण लक्ष्मीअ विर्त रखियो आहे। जेको मनुष्य सुबुह ऐं सांझीअ जो फ़क़ति 4 गिरहायूं खाए थो तंहिं ॼण सिद्ध चंद्रायण विर्त रखियो
कारकत सुधी 14 ॾींहं भगतीअ जी आराधना करे ब्रह्म कुर्स विर्त रखिजे। पंचगव्य हीअ आहिनि: ॻौट, गोबर, खीर, गिहु, ॾही। इन्हनि पंजनि ई शयुनि में कुशन जो पाणी मिलाइनि या पाणी मिलाइण सां पंचगव्य ठहंदो आहे। पंचगव्य ठाहिण जी ॿी विधि: गोबर अछीअ गांइ जो, ॻौट ॻाढ़ीअ गांइ जो, खीर पीलीअ गांइ जो, ॾुध नीरीअ गांइ जो, गिहु कारीअ गांइ जो। गोबर ॾेढ तोलो, ॻौट मुनो तोलो, खीर तोलो, ॾुध तोलो, गिहु मुनो तोलो हुजे। गंध द्वार मंत्र पढ़ी, गोबर गायत्री मंत्र पढ़ी, ॻौट पै पृथ्वी चई, खीर ॾही क्रावण चई, ॾुध तेजो असी शंक्रमसी चई, गिहु ऐं देवशीय तवा मंत्र पढ़ी कुशन जो जल वठिजे। जॾहिं पंचगव्य ठही रहे तॾहिं हिकु वाक्य में हिकु साओ पन विझिजे। उन्हनि ड्रभनि सां खणी वेदनि जा मंत्र पढ़ी अग्नीअ द्वार हवन कजे। हवन करण खां पोइ जेकी बचे सो खाई छॾिजे। इहो पंचगव्य घणो करे कारकत सनानु करे पूर्णिमा ॾियारे पीअणु घुरिजे। आवरे तुलसी ऐं पिपल जो पूजन करणु घुरिजे। चांवर फल फूल ॾही ऐं दक्षिणा दान करण करे हिन मनुष्य जी 84 कटिजी वञे थी। कृष विर्त जे पूरे करण खां पोइ गऊ दान करणु घुरिजे। गऊ दान जी सामग्री न हुजे त सोनो चांदी यथाशक्ति जेकी थी सघे ब्राह्मणनि खे दान करणु घुरिजे। कारकत महीने में सभिनी विर्तनि जो वासो आहे, तंहिं करे सभु कंहिं स्त्री पुरुष नर नारीअ खे विर्त ज़रूरु रखणु घुरिजे। पद्म पुराण मां कारकत महात्म, दीपदान जे महात्म, विधिय संकल्प ऐं कृष आदिक विर्त पालना नाले 4 अध्याय पूरो थियो। सभई चओ राधा दामोदर भगवान जी जय, श्री कृष्ण भगवान जी जय, लक्ष्मी नारायण भगवान जी जय।